नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी खां ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ अला ॾिनो बुरड़ो में लाखा बिरादरी जे ॿिनि धुरनि में सरकारी रोड तां लंघण जे मामले तां झेड़ो थी पियो। लठूं लॻण सबबि पीरसन हारी मोहम्मद सुलेमान लाखो सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे भरिया अस्पताल आंदो वियो, जॾहिं त हमलावर पीरसन जी मोटरसाइकिल पिणु खणी विया आहिनि। भरिया थाणे ते टिनि जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल करे पीरसन खे इलाज लाइ लेटर ॾिनो वियो, जॾहिं त पुलिस हिकु ॼणे गुल लाखे खे गिरफ़्तार करे मोटरसाइकिल हथ करे वरितो। हिन सिलसिले में ज़ख़्मी जे भाउ अज़ीज़ुल्लाह लाखे ॿुधायो त मुंहिंजो भाउ ॻोठ खां शहर सामान वठण लाइ वञी रहियो त ॻोठ जो भाउ सर गुल लाखो पंहिंजे पुटनि सां गॾिजी ॻोठ जे रस्ते तां लंघण वारे मामले तां भाउ खे रोके लठनि सां हमलो करे मणिंग करे छॾियो ऐं मोटरसाइकिल फुर करे फ़रार थी विया आहिनि। हिननि SSP नौशरो फिरोज़ खे अपील कई त मामले जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।